राणा तोमा राज थींदा, राणा तोमा लख थींदा। वो इन जे करे छो त राणे जी मूमल सां सची मोहबत हुई। अचो त राणे ऐं मूमल जी मोहबत जी कहाणी ॾिसूं। मूमल जेका राजा निंद जी धीउ हुई, हिकिड़ी हसीनो जमील ऐं इंटेलेक्चुअल राणी हुई। मुख़्तलिफ़ रियासतुनि जे बादशाहनि ऐं शहज़ादनि जा रिश्ता ठुकराए करे वेठी हुई। पीउ जी वफ़ात खां पोइ जेको आहे पंहिंजी वॾी भेण सूमल सां जेको आहे काकमहल शिफ्ट थी वई त जीअं ॿियो को मर्द जेको आहे मूंखे खणी हलियो न वञे। काकमहल हिकिड़ो पंहिंजे पाण में हिकिड़ो इंटरेस्टिंग महल हुयो, जंहिंमें कुझु पहेलियूं हुयूं या हीअं चऊं त स्क्विड गेम्स वांगुरु जेको हुन में हिकिड़ियूं मोतमार रांदियूं हुयूं। मूमल जेको आहे इहो ऐलान करायो त जेको इहो महल क्रॉस करे मूं ताईं पहुचंदो उन सां मां निकाह कंदमि, ऐं जेको मूं ताईं न पहुची सघंदो उहो पंहिंजी सॼी दौलत जेको आहे मुंहिंजे हवाले कंदो। ऑथर्स लिखनि था त काफ़ी सारा नवाब बादशाह शहज़ादा जेके आहिनि उहे इन महल में जेको आहे कंगाल थी विया, लुटिजी विया, पर मूमल ताईं न पहुची सघिया। राणो मेंद्रो जेको हिकिड़ो बहादुर ऐं अकलमंद जेको वज़ीर हुयो, उन चयो त मां जेको आहे वञी करे मूमल सां मिलंदुमि, ऐं इन पहेलियुनि वारे काकमहल में दाख़िल थी वियो। मूमल आई ॾिठई त मुंहिंजो राणो जेको आहे उहो हेॾियूं जेके पहेलियूं आहिनि उहे सभु सॉल्व करे हिते मूं वटि पहुतो आहे, ऐं हू जेका आहे हुनजे प्यार में फना थी वई ऐं ॿिन्हिनि जो निकाह थी वियो। बाद में जेको आहे राणो रोज़ राति जो ओठ ते जेको आहे ईंदो हुयो ऐं सुबुह जो जेको आहे वापसि हलियो वेंदो हुयो। कुझु टाइम अहिड़ो आयो जो राणो मेंद्रो जेको आहे उहो मूमल ते अची न पियो सघे। मूमल जेको आहे उन सिक में छा कयो, पंहिंजी वॾी भेण सूमल खे राणे जा कपिड़ा पाराए पंहिंजो पाण सां खट ते सुम्हारे छॾियो। इत्तफ़ाक़ उन ई राति जेको आहे राणो बि आयो, ऐं राणे ॾिठो त मूमल जेको आहे हिकिड़े ॿिए मर्द सां सुती पई आहे, त उते निशानीअ तौरु पंहिंजो लकुण रखी करे वापसि हलियो वियो। हिकिड़ी ग़लत फहमी क्रिएट थी पई। मूमल काफ़ी सारा पैगाम मोकिलिया परचाइण लाइ, इहा ग़लत फहमी सॉर्ट आउट करण लाइ, पर राणे न ॿुधी। आख़िरकार मूमल उते पाण वई ऐं राणे खे सम्झाई, पर राणो अञा बि न सम्झो। मूमल जेको आहे छा कयो, पंहिंजो पाण खे बाहि में साड़े छॾियो। राणे खे जॾहिं ख़बर पई राणो उते पहुतो ऐं मूमल खे बाहि में सड़ंदे ॾिठई त पंहिंजो पाण खे बाहि में साड़े छॾी, ऐं ॿिन्हिनि जी प्रेम कहाणी हिते ख़तम थी। शाह अब्दुल लतीफ़ जेको आहे सिर्फ़ु मूमल किसे खे तमामु ई ज़बरदस्त तरीक़े सां बयानु कयो आहे। केॾी सिंसियरिटी, केॾी लॉयल्टी सां हुननि हिक ॿिए सां जेका आहे मोहबत कई। असुल मोहबत जेका आहे, इश्क जेको आहे, उन जी डेफिनेशन इहा हूंदी आहे त हिक में जेको आहे पंहिंजो पाण खे माण्हू फना करे छॾे। अॼु जी जनरेशन खे कहिड़ी ख़बर आहे, रुॻो हुननि वटि ऑप्शन्स ई ऑप्शन्स आहिनि। सोशल मीडिया जे दौर में ऑप्शन्स ई ऑप्शन्स। हिकिड़े खां थोरो बि जेकॾहिं हेॾे होॾे थियो त 5-6 मैसेजेस जेके आहिनि पेंडिंग में पिया हूंदा, कंहिं बि हिक खे चूज़ करे मूव ऑन कंदो हुओ। पर राणे ऐं मूमल जी जेका मोहबत जी कहाणी हुई, उनखे सलाम।